बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन। ये तो रोज़ाना जी बुनियाद ते कानून जे हवाले सां त मां पंहिंजे ज़ुल्फ़िकार अली साहब यूट्यूब चैनल ते तव्हां दोस्तनि खे ॿुधाईंदो रहंदो आहियां, सम्झाणी ॾींदो रहंदो आहियां ऐं पंहिंजे कानून जो जेतिरो बि मूंखे ज़हन आहे अल्लाह साईं जी महिरबानी सां उन हवाले सां मां कंहिं न कंहिं तरीक़े सां कंहिं न कंहिं पॉइंट ते तव्हांखे ज़रूरु आगाही ॾींदो रहंदो आहियां। लेकिन हिन मैसेज जे थ्रू मां तव्हां सभिनी दोस्तनि खे मूंखां मुस्लमाननि खे, सिंध वासियुनि खे, पाकिस्तान वासियुनि खे, पूरी दुनिया जे सभिनी मुस्लमाननि खे हिकिड़ी नंढी गुज़ारिश थो कयां त फेबरवरी महीने में 2023 जेको हिन साल जेको फेबरवरी महीनो आहे उन जे पहिरें ॾहाके में या ॿिए ॾहाके जी शुरूआति में सागर ज़िले जे अंदरि यानी असांजे सिंध सूबे जे अंदरि हिकिड़ो ज़िलो आहे डिस्ट्रिक्ट सागर, ज़िलो सागर, उन में तबलीगी जमात जो वॾो इज्तिमा थिए थो। लखनि जे तइदाद में प्रोग्राम माण्हुनि जे मजमूए यानी जमा थियण जे हवाले सां इंतिज़ामु कयो वियो आहे। मां सिंध वासियुनि खे ख़ासि तौर ते हिकिड़ी गुज़ारिश कयां असांजे सिंध जे मथां पहिरियां ई तबाही, ॿोॾि जी तबाही जे हवाले सां, नफ़रत अंगेज़ माहौल जे हवाले सां, बदअमनी जे हवाले सां जेको माहौल असांजे सिंध में अंदरि आहे, बेरोज़गारी यानी हर क़िस्म जी नाख़ुशी जेका आहे उहा असांजे दिलनि में आहे, बेचैनी आहे असांजे सिंध जे अवाम जे अंदरि। मां उन्हनि सभिनी दोस्तनि खे, पाकिस्तान वासियुनि खे, मुस्लमाननि खे, पूरी दुनिया जे सभिनी मुस्लमान खे वरी बि चवां थो ख़ासि तौर ते सिंध वासियुनि खे त महिरबानी करे हिन इज्तिमा खे जेको सागर ज़िले जे अंदरि हिन फेबरवरी 2023 जे अंदरि थिए थो इन खे ज़ाया न कयो, इन में शमूलियत इख़्तियार कयो, उन में शामिलु थियो, उन में हाज़िरी लॻायो, बुज़ुर्गनि जे ख़िताबनि खे ॿुधो, अलाह साईं खां दुआ घुरो, अलाह साईं खां मदद वठण जी तमामु बहितरीनु बहानो अलाह साईं असांखे ॾिनो आहे। इन करे मां सभिनी सिंध वासियुनि खे गुज़ारिश कयां थो त हिन फेबरवरी महीने में तबलीगी जमात जे इज्तिमा में ज़रूरु हाज़िर थियो ऐं हिन मौक़े खे कंहिं बि तरीक़े सां ज़ाया न थियणु ॾियो। उमेदु कयां थो त अलाह साईं असांजे उन्हनि दुआनि खे, असांजे उन्हनि क़दमनि खे, असांजे उन्हनि हाज़िरियुनि खे ज़रूरु क़बूलु कंदो। ऐं ॾिसिजो तव्हां अलाह साईं सिंध मां कीअं थो बेरोज़गारी, बदअमनी, ढालियल कल्चर, नफ़रत अंगेज़ जेको माहौल आहे, बेरोज़गारी यानी जेका हर तरीक़े जी जेका बेचैनी आहे उहा अलाह साईं असांखे ज़रूरु ख़तमु कंदो। इन ई उमेद सां मां तव्हां सभिनी दोस्तनि खे गुज़ारिश कयां थो त हिन इज्तिमा खे फेबरवरी 2023 जे इज्तिमा खे, तबलीगी जमात इज्तिमा खे कंहिं बि तरीक़े सां ज़ाया न कजो। तव्हांजी वॾी महिरबानी।